दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब त हिन टाइम 1 नंबर ते वञी रहियो आहे, जंहिंमें मंसूर खान ऐं शाहनवाज़ खान जी कोल्ड वार हली रही आहे। कोल्ड वार तव्हां सम्झो था या न, मां ॿुधायां। कोल्ड वार इन खे चइबो आहे पंहिंजे मतिलबु पाण खे मथे करण वारो ऐं दुश्मन खे हेठि करण वारो, झुकाइण जे हिसाब सां उनखे कोल्ड वार चयो वेंदो आहे। जीअं अमेरिका ऐं रूस पाण में खेॾंदा आहिनि, मैदान में पाण साम्हूं न आहिनि लहंदा, पंहिंजा जेका प्यादा हूंदा आहिनि उन्हनि जे ज़रिए हिक ॿिए खे नुक़सानु पहुचाईंदा रहंदा आहिनि। ऐं हीअ बि उहा कोल्ड वार दुलाब ड्रामे में खेॾी पई वञे, ख़ासि करे शाहनवाज़ खान जी तरफ़ां। मंसूर खान पंहिंजी बेगुनाही साबित करण जे चकर में आहे, लेकिन शाहनवाज़ खान उन खे वारो ई नथो ॾिए, काथों न काथों शैतानी करे थो वठे। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त मंसूर खान आहिस्ता आहिस्ता इन मसइले मां त निकिरी वेंदो, लेकिन वरी ॿिए कंहिं न कंहिं मसइले में फासी वेंदो। हीअ छोकिरी वारो मसइलो कंध में पइजी वियो आहे इन खे, शाहनवाज़ खान जे करे उहो को न को हरकत कंदो थो अचे, ऐं हू वरी होशियार बि आहे। अहिड़े हिसाब सां दोस्तों मां ॿुधाईंदो हलां, हीअ ड्रामो हिन टाइम जेको आहे 1 नंबर ते अची चुको आहे, दुलाब। दोस्तों दुलाब जो चोथों स्पेल बि शूट थी रहियो आहे, स्टार्टिंग आहे उनजी, ऐं तमामु जल्द उहो चोथों बि मुकमिल थी वेंदो, यानी 100 ताईं एपिसोड मुकमिल थींदा, वरी पोइ 5 जी तयारी कई वेंदी। सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।